अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ संगत मैं फौजिया एजाज। सबका पेरा हेडलाइन। वफाक ट्रायल में देर ते जजिस के जवाबदेही जो पाबंद करण जूं तैयारियों वफाकी वजीर फवाद चौधरी चयो त क्रिमिनल कानून में तरमीम कई वई आहे। तरमीम बाद जज इहो ॿुधाइण जो पाबंद हूंदो त ट्रायल में देर छो थी। ॾोहनि खे अंजाम ताईं पहुचाइण रियासत जी ज़िम्मेवारी आहे। वफाकी वज़ीर जो चवणु आहे त क्रिमिनल लाइ तरमीम मुकमल कई वई आहे। केसनि खे अंजाम ताईं पहुचाइण रियासती मशीन लाइ अहम हूंदो आहे। पुलिस एक्ट में बि तरमीमूं कयूं वयूं आहिनि। मुल्क में कोरोना जी वधंदड़ केसनि सबब तालीमी इदारा खुलियल रखण या बंद करण बाबत फैसलो अॼु कयो वेंदो। इदारा खुलियल रखण या बंद करण बाबत तालीम जे सूबाई वज़ीर जो इजलास अॼु थी रहियो आहे। इजलास में स्मार्ट सिलेबस ऐं हफ़्ते में 3 ॾींहं क्लासनि जी तजवीज़ुनि ते गौर कयो वेंदो। मुस्लिम लीग नून जे सदर ऐं क़ौमी असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻवान शहबाज शरीफ़ FIA जी मनी लॉन्ड्रिंग की जांच के हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। शहबाज शरीफ़ अदालत के इस्तदा कई त FIA की जांच के गैर कानूनी करार ॾिनो वञे ऐं केस खारिज करे दरख़्वास्त जे हतमी फ़ैसिले ताईं FIA के जांच खां रोकियो वञे। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त FIA के सियासी इंजीनियरिंग लाइ इस्तेमाल कयो पियो वञे। हुकूमत मुखालिफ़नि ते वफ़ादारी तब्दील करण लाइ दबाव विझी रही आहे। FIA बदनीयती ते ॿधल जांच शुरू कई आहे। इन वक़्त ताईं FIA जी जांच में को बि बेनामी अकाउंट साम्हूं न आयो आहे। कौमी असेंबली में मिनी बजट की मंजूरी लाइ हुकूमत मुतहरिक थी वई। वज़ीर आज़म इमरान खान अॼु पाण पार्लियामेंट हाउस ईंदो। क़ौमी असेंबली इजलास खां अॻु पार्लियामानी पार्टी जे इजलास की सदारत कंदो। वज़ीर आज़म पारां हुकूमत ऐं इत्तेहादी पार्टियुनि जे समूरनि मेंबरनि खे क़ौमी असेंबली में पहुचण जी हिदायत। हुकूमती इत्तेहादी MQM मिनी बजट जी हिमायत करण या न करण बाबत अञा ताईं फ़ैसिलो करे न सघी। MQM पारां मिनी बजट ते ख़दशनि जो इज़हार। मिनी बजट ते PTI जे MNAs ख़दशा ज़ाहिर करे छॾिया। पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾनि वज़ीरनि जी राति वारी मानी जी दावत में केतिरनि ई PTI MNAs शिरकत न कई। ज़रियनि मूजिब परवेज़ खटक MNAs खे फ़ोन कंदो रहियो। केतिरनि ई MNAs फ़ोन न खयो। कुझु मेंबरनि पारां मिनी बजट अवाम ते ज़ुल्म करार। आलमी इदारनि खे पंहिंजे इदारे जी अकाउंट्स ताईं रसाई ऐं सिक्योरिटी रिस्क करार ॾेई छॾियो। पंजाब जे वॾे वज़ीर जी दावत में 30 खां वधीक असेंबली मेंबर शरीक न थिया। दावतुनि में आयल MNAs जी लिस्ट तैयार करे वज़ीर आज़म खे मोकिली वई। बलूचिस्तान हुकूमत ऐं यंग डॉक्टर्स एसोसिएशन में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं। बलूचिस्तान हुकूमत गिरफ़्तार 20 डॉक्टरनि खे आज़ाद कराए छॾियो। ॻाल्हियुनि जी कामयाबीअ खां पोइ यंग डॉक्टर्स एसोसिएशन पारां अस्पतालुनि में इमरजेंसी सर्विस बहाल ऐं ट्रामा सेंटर खोलण जो ऐलान। गिरफ़्तार डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमलो आज़ादीअ खां पोइ कोयटा सिविल अस्पताल पहुची वियो। पाकिस्तान में कोरोना के वधीक 5 मरीज हयाती विञाए वेठा। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 49,270 माण्हुनि जा नमूना वरिता विया, जिन मां वधीक 319 केसनि जी तस्दीक थी। कोरोना वायरस जे आख़िरी केसनि जी चढ़ाई 1.2% रही।
केस में ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार अदालत मां फरार। अदालत जवाबदार 2 सालार मोहम्मद खान सलीम ऐं ॿियनि जी ज़मानत रद्द करे छॾी। अदालत जो चवणु आहे त मामिलो दहशतगर्दी जो हुजण सबबि ज़मानत नथी ॾेई सघिजे। कराची के मुख्तलिफ इलाक़नि में 6 कलाकनि दौरान पुरमज़मत फायरिंग में 3 शहरी क़त्ल, 1 औरत ज़ख़्मी। क्लिफ्टन शॉन सर्कल वेझो पोरन जे फायरिंग में वीर भान नाले शहरी मारिजी वियो। सुपर हाईवे वेझो हथियारबंदनि पोरन मज़ामत ते गोली हणी पोरियत अब्दुल कदीर खे क़त्ल करे छॾियो। कश्मीर रोड ते पुरमज़मत ते पोरन जे फायरिंग में 28 वरनि जो शाहरुख क़त्ल थी वियो। मक़तूल जी 3 ॾींहं अॻु शादी थी हुई। कोरंगी क्रॉसिंग शमी मस्जिद वेझो फायरिंग में औरत ज़ख़्मी थी पई, इस्पताल मुंतक़िल। नाज़रीन हेडलाइंस संभाली खबरुनि जी अपडेट जो सिलसिलो जारी आहे। वठूं था शॉर्ट ब्रेक।